असांजो जेको ईंदड़ नसुल जेको आहे उहो असांजे इंतज़ार में आहे। असीं उन्हनि खे कहिड़ो सिस्टम था ॾियूं, असीं उन्हनि खे कहिड़ी दुनिया था ॾियूं, असीं कहिड़ा उनखे मज़बूत सगारा शहर था ॾियूं ऐं ॻोठ। ऐं हींअर एॾी तरक़ी थी आहे, जेकॾहिं असीं सुठा रोड ऐं सुठियूं सहूलियतूं जेकॾहिं असीं ॻोठनि खे ॾियूं त हिन शहरनि जे जेको आहे गंदगाह ऐं गजगाह खां ॿाराड़ी में माण्हू वधीक जेको आहे सो माण्हू महफ़ूज़ बि आहिनि। ऐं छो तहफ़ुज़ बि माण्हू जी ज़िंदगी जो हिसो आहे। माण्हू खे तहफ़ुज़ खपे, माण्हू खे ख़ुशी खपे, माण्हू खे गुज़र जो मास जे करे घर वेठे माण्हू खे मिली वञे त माण्हू छाजे लाइ माण्हू परदेस वञी डुमा माण्हू खाईंदा। इहो वरी पाण जेको यूट्यूब जेको चैनल जेको ठाहियो आहे पंहिंजी जेका इंटरनेशनल ओताक आहे, इन जा तफ़सील इन्हनि बेतनि जा पाण वरी तव्हांखे उते पंहिंजे ओताक ते ॿुधाईंदासीं। ऐं फ़िलहालु जेको आहे पाण ख़्वाजा मोहम्मद ज़मा जी जेका दौलत जेका आहे, जेका असांजे लाइ वॾे खां वॾी वठ आहे, पर उहे बैत पढ़ी था वञूं, उहे एॾा ॾुखिया बि न आहिनि जेके तव्हांखे सम्झ में न अचनि। पर फ़िलहालु ईअं सम्झो त उहे हिकिड़ा उनवान आहिनि, हिकिड़ा मज़मून आहिनि, हिकिड़ा मौज़ू आहिनि ऐं उन्हनि खे तफ़सील सां जेको आहे सो पाण बिल्कुलु जेको आहे एक्सप्लेन कंदासीं। ऐं उहो वरी पाण जेको यूट्यूब चैनल आहे अंब गोपाल ऑफिशियल जे नाले सां, तव्हांजो चैनल आहे, मुंहिंजो चैनल न आहे, तव्हांजे लाइ जेको आहे सो चैनल ठाहियो आहे। उन ते ईंदा त पोइ तमामु घणियूं शयूं तव्हांखे उते ॿुधाईंदासीं। फ़िलहालु पाण ख़्वाजा मोहम्मद ज़मा जा बैत ॾाढा सवला आहिनि, लाड़ जी ॾाढी मिठी ॿोली आहे सिंध जी, ऐं उनजो मज़ो बि वठो आहे, उहो थोरो सम्झण जी कोशिशि करियो, छो त असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं, पर तव्हां जेके असांजा उस्ताद शागिर्द बि आहियो, उस्ताद बि आहियो, गौर फ़िक्र बि करियो उन्हनि शयुनि ते, पोइ वरी पाण इन्हनि ते गॾिजी बि पाण ॻाल्हाईंदासीं। ख़्वाजा साहिबु फरमायो, न की ओॾो अख खे न की नज़र ॾियो, न की वेझो बि कोन्हे मुंहिंजे वेझो ईअं हुजे जीअं साम्हूं ई जबल ॾिसजनि पिया, वण ॾिसजनि पिया, ऐं माण्हू ॾिसजनि पिया, माना इहो नज़र खे वेझो आहे। माना केतिरो हूंदो, वधि में वधि 2 4 किलोमीटर हूंदो, इन खां वधीक त कोन हूंदो। न की ओॾो अख खे न की नज़र ॾियो, ऐं जेकॾहिं परे आहे, जेकॾहिं उहो बि ॼण त वेझो आहे, नज़रनि खां ॾूर कोन्हे। जेकॾहिं तव्हांखे मोहबत आहे, जेकॾहिं तव्हांखे सार आहे, जेकॾहिं का सिक आहे कंहिंजी, उहो तव्हांजे दिलि में वेठो आहे। छो त अखियुनि खां ॿाहिरि त वरी बि दुनिया तव्हांखे जेका ॾिसण में अचे थी साम्हूं, पर जेका अंदरि में शइ वेठी आहे उनखे तव्हांखे ॿाहिरि ॾिसण जी ज़रूरत ई कोन्हे का। उनजे लाइ तव्हांखे वरी अंदरि जी जेका अखि आहे, माना सोच वीचार गौर फ़िक्र ऐं यादगिरो जॾहिं तव्हां कंदो, जंहिंखे बि यादि कंदव उहो तव्हांजे जेको आहे अॻियां अची वेंदो। हाणे त साइंस में एॾी तरक़ी पई करे, जो ही तव्हां वटि मोबाइलूं अची वियूं, अहिड़ियूं मशीनूं अची वियूं, जंहिंखे बि चाहियो, हाणे सिडनी में वेठो हुजे, अमेरिका में, ऑस्ट्रेलिया में, जिते बि माण्हू वेठो हुजे, उहो चाहे तव्हां सां मिलणु चाहे तव्हांखे ॾिसी सघे थो, तव्हांखे बि उनखे ॾिसी सघो था। त वञा ईअं बहलूर जी ॾिठो ई अणॾेठ, माना आउं ईअं जेको आहे सो विलायतूं वञी वासियां, ईअं जेको आहे सो आसमान घुमां, ईअं ई दुनिया घुमां, ईअं हलियो वञा जो तव्हांखे ॼण ख़बर ई कोन पए, कंहिं ॾिठो ई कोन थो हिते को माण्हू वेठो हो। हाणे ॾिसो नी, जीअं जहाज़ आया, सुभाणे वरी अहिड़ा सिस्टम बि ईंदा जो माण्हू वेठे वेठे सोचींदो, माण्हू जिते चाहींदो उते माण्हू पुॼी वेंदो। इहो माण्हू एॾां वञे पियो, पर उनजो शर्त इहो आहे त इहो माण्हू जेको हिन समाज में जेको रहे थो, जंहिं समाज में, उन समाज खे पहिरीं सुहिणो करे। हिते इहो त हिकिड़ा ठाहिनि था, ॿिए फिटाइनि था, पर अहिड़ो माहौल पैदा करियो जीअं सभई माण्हू ठाहिण वारा माण्हू हुजनि, फिटाइण वारा माण्हू न हुजनि। हीअं थिए ईअं पियो त हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ी सुठी शइ ठाहे पियो, वरी ॿियो शइ माण्हू चए थो मां हिन शइ खां फिटायां, नई शइ ठाहियां, नई शइ ठाहींदे हुनखे फिटाए थो, हू वरी हुनखे फिटाए थो। माण्हू में मोहबत ज़रूरी आहे, कोऑर्डिनेशन ज़रूरी आहे, कोऑपरेशन ज़रूरी आहे, असीं हिक ॿिए सां जुड़ियल हुजूं हिक ॿिए सां, ऐं असांजा मफ़ाद साॻिया हुजनि, असांजो नुक़सानु साॻियो हुजे, त पूरी काइनात जेका आहे उहा ई तव्हांजे लाइ ख़ुदा ख़लक़ी आहे। सॼी काइनात तव्हांखे छाणणी आहे, छंडणी आहे तव्हांखे, हुन वञा जिते बि तव्हांखे सुख मिले, सलामती मिले, उते वञी तव्हां वेही रहो। तव्हां उते इहो बैत जेको शुरू में पढ़ियोसीं, वरी इहो बैत था पढ़ो। हिते जेको आहे माण्हू जी दौड़ आहे हिकिड़ी, हिन दुनिया वाह ही दुनिया खपे, हिन दुनिया में छा आहे, हिन दुनिया में माल आहे, मिल्कियत आहे, सुख आहे, सलामतियूं, सभु शयूं। ऐं ॿिया माण्हू चवंदा हू दुनिया खपे, अनसीन वर्ल्ड, जेका कंहिं ॾिठी कोन्हे का, हिकिड़ो ख़याली हिकिड़ी दुनिया आहे। पर उहा जेका ख़याली दुनिया जेका आहे, उहा ख़्याल मारज़ अमल में ईंदो ऐं बिल्कुलु ईंदो, पर उहो जेको आहे हिन माण्हू जो जेको हाल आहे, इन मञा पुटंदो, ऐं उहो माण्हू जो मुस्तक़बिल आहे। हाणे कल्ह जेका दुनिया हुई, उहा जेसिताईं असांजी यादगिरी आहे, तारीख़ूं पढ़ूं था,
अॿे ॾारे खां जेका ॿुधीसूं त उनजी असांखे ॼाण बि आहे, ख़बर बि आहे त सुठी बि हुई, के शयूं ख़राब बि हुयूं, पर तमामु घणियूं शयूं सुठियूं हुयूं। कल्चर सुठो हो, फितर जेका हुई जेका उहा ज़िंदा हुई। ऐं हींअर जेका दुनिया आहे उहा बि जेको आहे हिकिड़े प्रोसेस मां गुज़रे पई, हिकिड़े भञरा मां गुज़रे पई। उन में ख़राबु शयूं बि आहिनि, सुठियूं बि शयूं आहिनि। उन में ख़राबु शयूं जेके आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं, बचंदियूं उहे शयूं जेके सुठियूं आहिनि। सुठियूं शयूं बचंदियूं, ख़राबु शयूं ख़तमु थी वेंदियूं। ऐं पोइ जेके सुठियूं शयूं रहंदियूं उहे असीं वरी ईंदड़ जेको असांजा नस्ल आहिनि उन्हनि ॾांहुं उमाणींदासीं। ऐं ईंदड़ नस्ल बि असांजे इंतज़ार में हूंदा असांजे में। त हाणे उहो भले हुन वहम गुमान में न हुजे, पर असीं इहा ॻाल्हि सम्झूं था ऐं ॼाणूं था इहा ॻाल्हि त असांजो जेको ईंदड़ नस्ल जेको आहे उहो असांजे इंतज़ार में आहे। असीं हुनखे कहिड़ो सिस्टम था ॾियूं, असीं हुनखे कहिड़ी दुनिया था ॾियूं, असीं कहिड़ा हुनखे मज़बूत सगारा शहर था ॾियूं ऐं ॻोठ। ऐं हींअर एॾी तरक़ी थी आहे, जेकॾहिं असीं सुठा रोड ऐं सुठियूं सहूलियतूं जेकॾहिं असीं ॻोठनि खे ॾियूं त हिन शहरनि जे जेको आहे गंद गाहण ऐं हिन गजगाह खां ॿाराड़ी में माण्हू वधीक जेको आहे सो माण्हू महफ़ूज़ बि आहिनि। ऐं छो तहफ़ुज़ बि माण्हू जी ज़िंदगी जो हिसो आहे। माण्हू खे तहफ़ुज़ खपे, माण्हू खे ख़ुशी खपे, माण्हू खे गुज़र जो मास जे करे घर वेठे माण्हू खे मिली वञे त माण्हू छाजे लाइ माण्हू परदेस वञी डुमा माण्हू खाईंदो। छॾियां ही जहान, ही माण्हू चवनि था, ही ॾिसो केॾा वॾा माण्हू, उहे माण्हू चवंदा असांखे हीअ दुनिया बि न खपे, तव्हांजी हू सुञाणे वारी दुनिया बि न खपे। छो त विच में जेको एरर जेको इहो आहे, उहे चवनि था त माना असीं रुॻो हिन ख़याली दुनिया ऐं मफ़ाद परस्ती वारी, माना हीअ दुनिया मां इहो रुॻो माण्हू जो ज़ाती मफ़ाद, हू दुनिया मां इहो जहिड़ो फ़िलहालु जेको ख़्वाबु आहे हिकिड़ी दुनिया पलक पिरियां सां उन माण्हू किथे बीठो आहे। छो दुनिया में रुॻो शयूं न आहिनि, दुनिया में रुॻो ही वण टिण जबल ऐं इहो न आहे, दुनिया में रुॻो शहर ऐं शहरी सहूलियतूं न आहिनि, पर दुनिया में माण्हू बि आहे। ऐं उहो माण्हू जेकॾहिं सुठो न आहे त पोइ इहा दुनिया बि कंहिं कम जी कोन्हे। ऐं उनजे लाइ ज़रूरी आहे त उहो जेको माण्हू आहे उहो सुठो हुजे, सगारो हुजे, ताक़तवर बि हुजे, सुहिणो बि हुजे, उहो बा अख़लाक ऐं बा किरदार बि हुजे। सो हिननि माण्हुनि जो मुतालबो हुजे। ख़्वाजा मोहम्मद ज़मान फरमाए थो त पलक पलक पिरियां सां जे मूं सरे जे ॾियूं, माना मायूं आहिनि, छोकिरियूं आहिनि, पाण में वेही ॻाल्हियूं थियूं कनि, हाणे लाज़मी उहो हिक ॿिए खे जेको मुखातिब थींदियूं जे ॾियूं जे ॾा, त हीअ शाइरी आहे, शाइरी जो पंहिंजो हुस्न आहे। हीअ ॼण जेको आहे सो हिन औरतूं आहिनि उहे पाण में वेठियूं आहिनि, उहे जेको आहे हिक ॿिए सां ॻाल्हाइनि थियूं। उन में जेको आहे हिकिड़ी औरत चवे थी त मूंखे हीअ ॼाण बि न खपे, मूंखे हू ॼाण बि न खपे, मूंखे पिरी खपे। छो त पिरी मिली वियो हलियो त हीअ ॼाण बि पंहिंजो थी पवंदो, ऐं पिरी मिली वियो हलियो त सुभाणे जेको बि ॼाण हूंदो उहो बि असांजो थी पवंदो। सिक रूहानी सामी, हिकिड़ो माण्हू जो जेको आहे अप्रोच मेटीरियल अप्रोच आहे, माण्हू जो मादी माण्हू जी ज़िंदगी आहे, ॿी माण्हू जी रूहानी ज़िंदगी आहे। छो त माण्हू खे मानी खपे पेट भरण जे लाइ, हाणे इहो जेको आहे सो ज़रूरत आहे माण्हू जी, पर जहिड़ी तहिड़ी मानी न खपे, सुठी मानी खपे, साफ़ खपे। त इहो जेको आहे सो इहा रूह जी ॻाल्हि आहे, इहा चाहत जेका आहे रूह जी डिमांड आहे। तंहिंजे करे ई ख़्वाजा मोहम्मद ज़मान फरमाए थो सिक रूहानी सामी जिस्मी जाइल, माना हिकिड़ी आहे रूहानी सिक आहे, माना माण्हू खे माण्हू यादि करे थो, माण्हू खे सोचे थो त माण्हू खे ख़ुशी थी थिए, सुठो माण्हू अचे थो त माण्हू खे ख़ुशी थी थिए। हिकिड़ो ॿियो अहिड़ो माण्हू आहे जेको सुठो न आहे त उते माण्हू खे ख़ुशी कोन थी थिए। माना इहो जेको ख़ुशी जो जेको पासो जेको आहे इहो रूहानी पासो आहे। माना सिक रूहानी सामी जिस्मी जाइल, ऐं जो मिसाल ॾिए थो त ॿगनि मच्छी मन पारस पसंदि की न की, जेको ॿग जी नेचर बि इहा ई, फितरत बि इहा आहे त उनखे मच्छी खपे, उनखे ढेंढ खपनि उनखे। ऐं पारस जेको आहे सो या जेको मोती जेको आहे उहो मोती कंहिंजी खुराक आहे, उहा हंज जी खुराक आहे। माना हंज खे मोती खपे थो ऐं ॿग जेको आहे उनखे मच्छी खपे थी। तंहिंजे करे पाण फरमाइनि था त जेको सुठो जेको माण्हू आहे उहो कोशिशि कंदो जेको आहे उनखे मानी बि सुठी खपे, उनखे दुनिया बि सुठी खपे, पर उन सां गॾोगॾु उहो दुनिया जो जेको रूहानी जेको पासो आहे, माना माण्हू जेकॾहिं सलामत आहे त ॼण त माण्हू जो जेको उहो रूह आहे उहो ख़ुशि हूंदो। जेकॾहिं माण्हू माशी तौर ते माण्हू पाण भरियो आहे, सुखियो आहे, त माण्हू खे जेको आहे सो ख़ुशी माण्हू खे थींदी। माना रूहानी जेका ख़ुशी आहे उनजो माण्हू जे चाहतनि सां, माण्हू जे मज़नि सां उनजो तालुक़ु आहे। छो त माण्हू खे मादी जेके ज़िंदगी आहे उहा बि माण्हू जी सुठी हुअणु खपे, माण्हू जो जेको जिस्म आहे उहो बि सुठो हुजे।
पर माण्हू जो ज़हन बि सुठो हुअणु खपे, माण्हू जो ज़मीर बि सुठो हुअणु खपे, माण्हू जी दिलि बि सुठी हुअणु खपे। मतिलबु माण्हू जी जेकी चाहतूं जेके माण्हू जो आहे, माण्हू जा जेके ख़्याल जेके आहिनि उहे माण्हू जा सुठा ऐं उहे बि सुहिणा हुअणु खपनि। पोइ तव्हांखे पंहिंजो जेको वजूद बि वणंदो माण्हू खे, ऐं तव्हांखे हीअ पंहिंजी दुनिया बि वणंदी तव्हांखे। ऐं ॿियो हिकिड़ो ख़्वाजा साहिब जो बैत, पुछी या बरोज तव्हां पासे कर परहेज। हाणे पाण ससुई सां मुखातिब, हाणे पोइ सिंबॉलिकली लाज़मी आहे त हू उन माण्हू सां मुखातिब आहिनि जंहिं माण्हू खे पुनु खपे थो, जंहिं माण्हू जेको ज़िंदगी जो मक़सदु आहे उहो ज़िंदगी जे मक़सद जे लाइ माण्हू उहो जेको आहे सो जदोजहद करे थो। पर उहो जदोजहद करण में माण्हू खे पेर बुगाड़ा करणा पवंदा, केॾीमहिल जेको आहे सो मथे तां जेको आहे सो रओ बि लही वेंदो, ऐं उन महिल जेको आहे सो माण्हू हर वक़्तु जेको आहे सो मरण जे लाइ बि तयारु रहे थो। त माना असुलु ॻाल्हि इहा आहे त पुछी या बरोज, जेकर तूं पुनु पुछी थी, जेकॾहिं तोखे पुनु जेकॾहिं खपे थो त पोइ ही घूंघट, पोइ ही जेके हिजाब, पोइ जेको आहे सो घर मां तूं निकिरी कोन थी, घर में वेठी तूं पुनु खे यादि कंदी। पुनु हाणे तूं चवंदी ॿाहिरि कीअं वञा, माण्हू छा चवंदा, माण्हू ॾिसंदा, माण्हू त जेकॾहिं इहो जेकॾहिं तोखे हिजाब ऐं इहे जेके तोखे वहम आहिनि त पोइ तूं पुनु सां मिली कोन सघंदी। तंहिंजे करे पुछी जा बरोज त पासे कर परहेज। हीअ जेको परहेज़ आहे, हीअ जेके रुकावटूं आहिनि ऐं जेके तोखे वञणु कोन थियूं ॾियनि, जेके हीअ जेके हिजाब आहिनि, इहे तोखे पाण खां परे करणा पवंदा। छो त जॾहिं ॾिठो होत, जॾहिं ॾिठो होत त दीन सभई दूरि कया। मां जंहिं होत खे ॾिठो आहे पोइ उहो होत हिन खां हलियो वियो, पर जेके 4 घड़ियूं होत ससी सां गॾु हो, हुनखे मुलाक़ात थी उनखे, त पोइ उनजे लाइ त पोइ ॿी जेका सॼी दुनिया आहे, ॿिया जेके सभु जेके रस्ता आहिनि, जेके दीन जेके बि जेके आहिनि, माना ॿियूं जेके ॻाल्हियूं आहिनि सभु जेके आहे उनखे छॾिणियूं पवंदियूं, उहे सभु उहे छॾे ॾिना। जॾहिं ॾिठो पाण, जॾहिं ॾिठो पाण तॾहिं ॾिठो सुपिरी। पहिरीं ॻाल्हि आहे माण्हू पंहिंजो पाण खे सुञाणे, माण्हू पंहिंजो पाण खे ॾिसे त आऊं छा आहियां। जेकॾहिं माण्हू खे ख़बर इहा पइजी वञे त आउं इंसानु आहियां ऐं अलाह साईं मूंखे एॾी इज़त ॾिनी जो मलाइकनि खे चयईं त हिन इंसान खे सजदो कयो। ईअं कोन चई त मूंखे सजदो कयो, ख़ुदा चयो त इंसान खे सजदो कयो। मां इंसान खे सजदो कयो, मूं इंसान खे इल्मु ॾिनो आहे, उहो सभु इल्मु ॾिनो आहे ऐं जेको मूं वटि हो उहो इंसान खे ॾिनो आहे। ऐं त छा ॼाणा थो उहो तव्हांखे ख़बर ई कोन्हे का, हीउ इंसानु छा थो ॼाणे इहा बि तव्हांखे ख़बर कोन्हे का। ऐं ॿियो ख़ुदा इहो बि फरमाए त मूं इंसान में पंहिंजो रूह फूकियो आहे, ऐं माण्हू में या ख़ुदा में या कंहिं बि शइ जो जेको जोहर जेको उहो रूह आहे। माना जॾहिं ख़ुदा चवे थो त मूं पंहिंजो रूह इंसान में फूकियो आहे, त पोइ उनजे लाइ जॾहिं उहो माण्हू पंहिंजो पाण खे जॾहिं पसे थो, पंहिंजो पाण खे जॾहिं सुञाणे थो, ॾिसे थो, त ॼण उन महबूब खे ॾिसो, ॼण उन पंहिंजे पनु खे, उन पंहिंजे पिरी खे, उन पंहिंजे महबूब खे ॾिसी विधो जंहिंजो घोड़ो आहे। छो त वञी छो वणकार हिते न ॻोल्ही हो त खे, जॾहिं उहे ख़ुशूसियतूं, उहे सलाहियतूं, उहे कैरेक्टरिस्टिक्स जेके आहिनि, उहे सिफ़तूं जॾहिं जेके महबूब जूं उहे तव्हां में अची वियूं हलियो, त पोइ महबूब त तव्हां में थियो हलियो। पोइ तव्हां में थियो जॾहिं तव्हीं ॻाल्हायो था त पोइ त उहो महबूब ॻाल्हाए। जॾहिं ॾिठो पाण तिन ॾिठो सुपिरी, माना उन जेको आहे सो सुपिरी उन्हनि ॾिसी विधो। ग़लति इहो गुमान, इहो शक, इहो वहम, इहो गुमान ग़लति आहे। त आरफ पासे आरसी, त माण्हू जेको आहे आरसी ॾिसे थो ऐं उन में जेको आहे पंहिंजो पाण खे ॾिसे थो, उन में जेको आहे सो ॿियो केरु आहे कोन। न, उहो जेको पंहिंजो पाण आहे उन में पिरी आहे। जेकॾहिं उहे सिफ़तूं तव्हां में आहिनि, जेकॾहिं उहे गुण तव्हां में आहिनि, जेकॾहिं तव्हां में उहे सलाहियतूं तव्हां में आहिनि, त पोइ तव्हीं पाण पिरी आहे। अजब जहिड़ी आहे, अजब जहिड़ी आहे हक़ीक़त हबीब जी। हाणे ख़्वाजा मोहम्मद ज़मा ऐं लतीफ़ साईं जॾहिं मिलिया, घणियूं ॻाल्हियूं रिकॉर्ड कोन थी सघियूं आहिनि, पर जॾहिं हुनजा बैत था पढ़ूं त पोइ लॻे थो त माण्हुनि जूं वॾियूं कचहरियूं थियो हूंदियूं। हाणे हीउ जेको बैत आहे हिन में ॼण त दुनिया जो वॾो इंसानु आहे। हाणे उनजी जेको आहे तारीफ़ पिया कनि, वाखाण पिया कनि उन्हनि जी, त उहो जेको आहे अजब जहिड़ी आहे, अजब जहिड़ी आहे सोबत सुपेरियनि जी। इहो ख़्वाजा मोहम्मद लतीफ़ साईं जो बैत।
ख़्वाजा मोहम्मद समाज जो जेको बैत आहे उहो थोरो तब्दीली सां ॿई हिकिड़े दुनिया जे वॾे माण्हुनि जी ॻाल्हि पिया कनि जेको हिन दुनिया जे लाइ जेका सो रहमतुल आलमीन थी आहे। ख़्वाजा मोहम्मद हक़ीक़त हबीब जी अजब जहिड़ी आहे, नकी चइबो सो धणी, नकी चइबो सो धणी, नकी मख़लूक आहे। मन लाज़मी आहे त असां वटि इहो बहस पियो हले बाबा उहो धणी आहे या मख़लूक, मां नूर आहे या बशर आहे, इहो बहस अञा ताईं हले पियो ऐं इन जो को नतीजो कोन निकिरंदो। हीअ ॾाढी ख़ूबसूरत जेका ॻाल्हि कनि पिया त नकी चइबो सो धणी, नकी मख़लूक आहे, माना हू ख़ुदा बि कोन्हे को पर हू आम मख़लूक बि न आहे, छो त इंसानु आहे उहो इंसान ई रहंदो। पर इंसान में उहे जॾहिं सिफ़तूं जॾहिं अची थियूं वञनि महबूब जो त पोइ उहो जेको आहे सो ॼण महबूब थी थो वञे उहो। त अजब जहिड़ी आहे हक़ीक़त हबीब जी, नकी चइबो सो धणी, नकी मख़लूक आहे। हाणे उनखे जो विच में छा आहे, राति ऐं ॾींहं जे विच में छा आहे, शफ़क़। शफ़क़ अहिड़ो समय आहे जंहिंमें सिजु ॿुॾी वेंदो आहे पर पोइ बि रोशनी हूंदी आहे, सभु कुझु ॾिसण में ईंदो आहे। पर राति बि कोन हूंदी आहे, छो त उनखे अची सिजु लहण खां पोइ चवंदो राति थी वेंदी आहे, पर राति में ऊंदाही थी वेंदी आहे ऐं कुझु ॾिसण में कोन ईंदो आहे, तारा बि निकिरी ईंदा आहिनि पर तारा बि कोन्हे, ऊंदाही बि कोन्हे, माना राति बि कान्हे का। पोइ ॾींहं बि कोन्हे को, छो त ॾींहं में सिज जो हुअणु ज़रूरी आहे पर रोशनी बि आहे। त इहो वरी हिकिड़े विच में ख़ूबसूरत हिकिड़ो पीरियड आहे, इनखे चइबो आहे शफ़क़ आहे। मतिलबु रुॻी राति आहे न को ॾींहुं आहे, न को ख़ुदा आहे न को हू जेको आहे इंसानु, आम इंसानु आहे, मतिलबु हू ख़ासि इंसानु आहे। उहो शफ़क़ जहिड़ो इंसानु आहे जंहिंमें राति बि हूंदी आहे ॾींहुं बि हूंदो आहे। हाणे इहा जेका त ख़बर कीअं पवे, शफ़क़ जी साञा जामे लयल निहार, मां इहा सॼी जेका मुकमल जेका ख़बर आहे, थोरी ॻाल्हि त असीं बि सम्झूं था शफ़क़ आहे, शफ़क़ जो समूह ॾाढो सुहिणो थींदो आहे, उन में रोशनी बि ॾाढी भली थींदी आहे, उहा राति बि आहे उहा ॾींहुं बि आहे। पर इहा ख़बर पवंदी हिकिड़ी राति खे बि ॾींहुं। ऐं राति जो कल्चर छा आहे, राति माण्हू खे सुख, माण्हू खे आराम ऐं निंड ॾिए थी, ऐं ॾींहुं जेका आहे तख़लीक़ आहे, ॾींहं जो सॼो जान जाॻे थो ऐं ॾींहुं जेको आहे पूरे करण जे लाइ आहे। ऐं सम्झां थो त ख़्वाजा मोहम्मद ज़मान जी एॾी घणी शाइरी कोन्हे का, पर जेका बि शाइरी आहे उन ते ॻाल्हाइण खां सवाइ हलियो वञण ते दिलि बि कान थी चवे। ऐं इहो तव्हांखे फ़िलहालु अॼोको जेको सबक़ु आहे, ऐं अॼोकी हीअ जेका कचहरी जेका ख़्वाजा मोहम्मद ज़मान ते पाण अॼु कई, इहा तव्हांखे अॼु एतिरी पूरी था करियूं। पोइ वरी जेका इहा हितां खां ई शुरू कंदासीं, उनजे लाइ तव्हां इंतज़ार बि कजो ऐं जेकॾहिं थी सघे थो त पाण खे जेकर न गॾिजी सघूं त पोइ यूट्यूब ते ज़रूरु पाण गॾिबासीं, छो त हींअर जेको आहे पाण यूट्यूब खे ईअं हलायूं पिया जीअं का विर्चुअल यूनिवर्सिटी हूंदी आहे, हीअ लतीफ़ जी ऐं सिंध जे क्लासिक जी ऐं दुनिया जूं जेके बि ख़ूबसूरत ॻाल्हियूं ऐं जेको सिहतमंद जेको बि इल्मु आहे उन सॼे खे कोशिशि कंदासीं। जहिड़ो पंहिंजो हाल, पाण में का बि दावा कोन था कयूं, छो त भला जो शइ कोन्हे को, जेको इंसानु आहे इंसान जे इल्म जो बि को शइ कोन्हे को, जेको पाण खे वंड मिलियो आहे उहो तव्हांजो आहे। अॼु ख़्वाजा मोहम्मद ज़मान जी जेका शाइरी आहे उहा पाण ॿुधी ऐं अञा ख़्वाजा मोहम्मद ज़मान जी शाइरी पाण पढ़ंदासीं। ऐं पोइ उनखां सवाइ ॿिया तमामु सुहिणा शाइर पिया आहिनि, ख़लीफ़ो नबी बख़्श पियो आहे, उन जी ज़िंदगी ऐं उन जी शाइरी ऐं उहा बि जेको आहे पाण पढ़ंदासीं। हमल फ़क़ीर तमामु सुहिणो शाइर आहे, सावण फ़क़ीर आहे, उहो तव्हां त लोक फ़नकार बि आहे असांजो, पंहिंजो ॻाईंदो बि हो, पाण जेको आहे कननि खां झले जेको आहे सो ॻाईंदो हो। ऐं असांजे लालपत जो मुंहिंजे ॻोठ जो लवारी शरीफ़ खां पासे गुनी ते जेको आहे सो उनजो जेको आहे सो थाक हो उनजो, ऐं उन जी शाइरी में लोक रंग बि आहे ऐं उन जी शाइरी में जेको आहे सो फ़िल्सफ़ो बि आहे, उहो साॻियो जेको लतीफ़ साईं जो आहे, ख़्वाजा मोहम्मद ज़मान जो आहे, ॿियनि जो। तव्हांजी महिरबानी जो तव्हां जेको आहे सो हिन महबूबनि जी मजलिस में आया ऐं अञा बि इहा उमेदु था करियूं त तव्हां जेको आहे सो मजलिस में ईंदा ऐं ॿी संगत खे ॿुधायो, यारनि दोस्तनि खे ॿुधायो। हीअं हाणे पाण हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे, हाणे जेकी बि हयाती आहे, हयाती जेका बि आहे तव्हांजी आहे, ख़बर कोन्हे का। विरांड में आहियूं, पोइ कची विरांड आहे या पकी विरांड आहे जेके पाण टिपारी था चऊं, ऐं उनखां पोइ सिजु ज़रूरु लहणो आहे ऐं उनजो असांखे को बि शक कोन्हे को। पर जेसिताईं सिजु नथो लहे, सिजु खटे या ॿिज खटे, तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हांजो जेको इल्मु आहे
ही तव्हांजो ई आहे, तव्हांजी अमानत आहे, तव्हांखे जेको आहे सो ॾींदा रहंदासीं। उन लाइ ज़रूरी आहे कि तव्हांजो जेको चैनल आहे उनखे सब्सक्राइब करियो, शेयर करियो, ॿियनि दोस्तनि खे ॿुधायो कि घणे खां घणा दोस्त जेको आहे मुस्तफ़ीद थी सघनि ऐं असांजो जेको जेको आहे पोरियो जेको आहे उहो सफल थी सघे। तव्हांजी वॾी महिरबानी।